दोस्तों अलाइट मोशन स्टूडियो के जेकॾहिं तव्हां पूरी तरह सम्झी वियो न त ही सब खां बेहतरीन वीडियो एडिटिंग एप्लीकेशन अथव। काइनीमास्टर खां वधीक बहितर अथव। कीअं उन जे बारे में मूं काफ़ी अॻु हिकु वीडियो ठाही हुई जेका तव्हांखे आई बटन में मिली वेंदी, उहा ॾिसी वठो। पर अॼु हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि अलाइट मोशन स्टूडियो खे पूरी तरह इस्तेमालु करण जो आसान ऐं सवलो तरीक़ो। A to Z बेसिक लेवल खां एडवांस लेवल ताईं हर हिकु शइ जे बारे में तव्हांखे सम्झायो आहे। हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। दोस्तों हीउ पहिरियों पार्ट आहे जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदुसि कुझु बेसिक शयुनि जे बारे में, ऐं उन खां अलावा इंशाअल्लाह हिन जा ॿिया बि पार्ट ईंदा जिन में तव्हांखे अलाइट मोशन स्टूडियो जो पूरो कोर्स फ्री में कराईंदुसि। उमेदु आहे कि पूरो कोर्स तव्हांखे पसंदि ईंदो। अॼोकी वीडियो तव्हांखे कीअं लॻी या मूंखे तव्हां लाइक करे ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं ओपन करण साण हिते तव्हांखे जेकॾहिं तव्हांजो इंटरनेट ऑन हूंदो त कुझु गाइडलाइन तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं उन खां अलावा ट्यूटोरियल्स वग़ैरह हूंदा। हिते तव्हांजा जेके प्रोजेक्ट्स हूंदा उहे टोटल शो थींदा। हिते तव्हां जेके एलिमेंट्स ठाहिया हूंदा उहे बि तव्हां शो थींदा। एलिमेंट्स छा हूंदा आहिनि, प्रोजेक्ट छा हूंदा आहिनि, ऐं नओं प्रोजेक्ट कीअं ठाहिजे, सभु कुझु तव्हांखे ॿुधायां थो। फस्ट ऑफ ऑल असांखे प्रोजेक्ट ठाहिणो आहे त असां वेंदासीं प्लस जे बटन ते क्लिक करे। हिते सभ खां पहिरीं तव्हां रेशो चूंडे सघो था। जेकॾहिं तव्हांखे एलिमेंट ठाहिणो आहे त हिते क्लिक करे एलिमेंट बि तव्हां कहिड़े रेशे में ठाहिणु चाहियो था चूंडे सघो था। उन खां पोइ रेज़ोल्यूशन आहे जेका तव्हां प्रोजेक्ट जी 4K ताईं रखो, ऐं QHD रखो, फुल HD रखो, HD रखो, SD रखो, या अञा बि उन खां घटि यानी मोबाइल वारी रेज़ोल्यूशन में रखणु चाहियो तॾहिं बि रखी सघो था। पर असां हिनखे HD 1080p ताईं रखंदासीं। ऐं उन खां पोइ फ्रेम रेट पर सेकेंड। हाणे फ्रेम रेट पर सेकेंड इहा सम्झण वारी ॻाल्हि आहे त तव्हां जेका वीडियो ठाहियो था उन में हर हिकु सेकेंड में फ्रेम हूंदा आहिनि। मतिलबु त 30 फ्रेम मिली करे हिकु सेकेंड जी वीडियो ठहंदी आहे। पर जेकॾहिं तव्हां 25 फ्रेम पर सेकेंड ते रखंदो 25 FPS ते, त 25 फ्रेम माना 25 फ़ोटो मिली करे हिकु सेकेंड जी वीडियो ठहंदी। ऐं उहा तव्हां सम्झी सघो था त रिज़ल्ट ते डिपेंड करे थो। सो असां 30 फ्रेम पर सेकेंड ते रखंदासीं। ऐं उन खां अलावा हेठि तव्हां खां पुछे पियो बैकग्राउंड। सो बैकग्राउंड तव्हां हिन जो ब्लैक रखी सघो था, ऐं लाइट ग्रे रखी सघो था, ट्रांसपेरेंट रखी सघो था। फ़िलहालु आउं हुन जो ब्लैक ई रखंदुसि। ऐं क्रिएट प्रोजेक्ट ते क्लिक करण सां तव्हांजे साम्हूं अहिड़ी विंडो ईंदी। हाणे हिते कुझु शयूं सम्झण जूं आहिनि। सभ खां पहिरीं हिते का बि शइ विज़िबल न आहे, सिलेक्ट ऑल लेयर कुझु बि न आहे, ऐं जेकॾहिं बुक मार्क वारो कुझु न आहे। ऐं उन खां अलावा सेटिंग में तव्हांखे उहो ई साॻी हिते ऑप्शन मिले थो। तव्हां हिते फ्रेम रेट चेंज करे सघो था, ऐं बैकग्राउंड कलर बि चेंज करे सघो था। फ़िलहालु आउं हुनजो उहो ई रखंदुसि। ऐं उन खां अलावा एक्सपोर्ट हिते कुझु आहे कोन त एक्सपोर्ट छा थींदो। ऐं हाणे असां हिन में कुझु ऐड कंदासीं। ऐड जे बटन ते क्लिक करे यानी प्लस जे बटन ते क्लिक करण सां तव्हांजे साम्हूं पहिरीं शेप ईंदा। हिन शेपनि मां तव्हां को बि शेप रखो जेको वेक्टर हूंदो। वेक्टर तव्हां हिते ड्राइंग बि करे सघो था, ऐं फ्री हैंड ड्राइंग बि करे सघो था, ऐं उन खां अलावा टेक्स्ट वग़ैरह बि लिखी सघो था, जेका सभु कुझु वेक्टर में हूंदो। हाणे ॾिसो वेक्टर ऐं रास्टर में फ़र्क़ु हूंदो आहे। रास्टर छा हूंदो आहे? रास्टर उहा शइ हूंदी आहे जेका पिक्सल ठाहिनि, पिक्सलनि जो बेशुमार पिक्सल मिली करे हिकिड़ी तस्वीर ठाहींदा आहिनि, उनखे असां रास्टर चवंदा आहियूं। पर वेक्टर हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जेका वेक्टर हूंदी आहे, जेका केतिरी बि तव्हां ज़ूम करियो उहा कॾहिं फटंदी कोन, उन में कंहिं क़िस्म जो को पिक्सल कोन हूंदो आहे। सो असां हिते को वेक्टर चूंडे सघूं था। ऐं उन खां अलावा इमेज एंड वीडियो ते क्लिक करे तव्हां मीडिया खणी सघो था। जेकी बि तव्हांजी मोबाइल में मीडिया आहे, वधीक हिनखे खणण जे लाइ तव्हां व्यू वाल ते क्लिक कंदो त हिते तव्हां वटि उहे सभई फोल्डर खुली वेंदा जिन में तव्हांजी मीडिया पियल आहे। ऐं मिसाल तौरु आउं कैमरा में वञा थो ऐं तव्हां हिकिड़ी वीडियो खणा थो। ओके, हाणे मूंखे प्लस जे बटन ते क्लिक करे हिनखे टाइम लाइन में एड करे छॾिणो। उन खां अलावा प्लस बटन में ॿियो छा हो? ऑडियो ऐं एलिमेंट तव्हां डाउनलोड बि करे सघो था, ऐं उन खां अलावा तव्हां ठाहे बि सघो था। मिसाल तौरु तव्हां को वेक्टर ठाहियो या को वीडियो ठाहियो, हुनखे एज़ आ एलिमेंट तव्हां यूज़ करणु चाहियो तॾहिं बि करे सघो था। हिनखे अॻिते हली पाण सम्झंदासीं। फ़िलहालु असां जेका वीडियो एड कई आहे इन में तव्हांखे हर जॻह ते ॾिसो पॉइंट्स मिलनि पिया, जिन खे असां एंकर पॉइंट चवंदा आहियूं। हाणे कंहिं बि एंकर पॉइंट खे झले करे तव्हां हिनखे वॾो ऐं वर्टिकली या हॉरिज़ॉन्टली हिनखे जीअं चाहियो वीडियो खे, मतिलबु तव्हांखे फुल आज़ादी मिलियल हूंदी आहे। तव्हां कीअं बि पंहिंजे वीडियो खे करे सघो था, जेका असांखे ॿिए कंहिं वीडियो एडिटर सॉफ्टवेयर में नथी मिले। ठीकु आहे, ओके, हीअ अची वियो टाइम लाइन में। तव्हां ॾिसी सघो था हेसि ताईं
ऐं हिनखे जेकॾहिं 27 सेकंड जी वीडियो आहे, इनखे जेकॾहिं ज़ूम आउट कंदो त तव्हां टाइम लाइन खे इंतिहाई नंढिड़ो करे सघो था। हिन में तव्हां ॿी का वीडियो एड करणु चाहियो त हीउ जेको तव्हांजो प्ले वारी लाइन आहे, जेका सर्कल आहे, हिनखे जिते रखंदो उतां खां तव्हां हुन में एड करे सघो था। ऐं हिन ते क्लिक करण सां तव्हांखे हिते कुझु शयूं विज़िबल मिलंदियूं, जिन में पहिरियों आहे टाइम। हिते मतिलबु तव्हां हिन जी स्पीड कंट्रोल करे सघो था। ऐं उनखां पोइ ही तव्हांखे जेको ऑप्शन मिले पियो, इहा आहे सीज़र, यानी हिनखे तव्हां किथे स्प्लिट करणु चाहियो, कट करणु चाहियो त कटे सघो था। जीअं मिसाल तौरु हिते मूं कटियो त कटिजी वियो बक़ाया हिसो। ऐं विच खां जेकॾहिं मूंखे कटिणो आहे त आउं हुनखे विच ते क्लिक करे हितां खां विचा कटे सघां। पर जेकॾहिं मूंखे हिन जो ही पासो कटिणो आहे त हिते क्लिक कंदुसि त बक़ाया हिसो कटिजी वेंदो। तव्हां सम्झी वियो हूंदो आसानी सां, जीअं असां काइनीमास्टर में कटींदा आहियूं, ईअं ई हिते तव्हां कट करे सघो था। बहरहाल इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं तव्हां अंडू करणु चाहियो, वापसि करणु चाहियो, त हिते तीर जे निशान ते क्लिक करे तव्हां अंडू करे सघो था। हिते कुझु शयूं सम्झण जूं आहिनि, जीअं मिसाल तौरु हिन अखि ते क्लिक करण सां ही गायब थी थो वञे। जेकॾहिं असां मल्टीपल लेयर्स ते कमु कंदासीं त असांखे कंहिं हिकिड़े लेयर खे हाइड करे बक़ाया लेयरनि ते एडिटिंग करणी आहे त उनखे असां करे सघूं था। ऐं जेकॾहिं इन ई लेयर खे असां सिलेक्ट कंदासीं, हिनखे लॉन्ग प्रेस करे बीहंदासीं, हीउ सिलेक्ट थी वियो। ऐं उनखां पोइ कुझु ऑप्शन हिते विज़िबल थी वेंदा। साॻी कट वारो ऑप्शन आहे, मथे ग्रुप जो ऑप्शन आहे, एलिमेंट जो ऑप्शन आहे, डिलीट जो ऑप्शन आहे, सही आहे। ऐं उनखां अलावा प्ले जो ऑप्शन आहे। हिते वञी करे हिनखे पाण कंहिं साइड ते रखणु चाहियूं रखी सघूं था। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि ऑप्शन आहिनि, हे जेके आहिनि से इन्हनि खे चइबो आहे गाइड। हीअ गाइड तव्हांजी खुली वई, मतिलबु त तव्हां मल्टीपल लेयर्स ते कमु कयो था। कंहिं हिकिड़े लेयर खे जेकॾहिं तव्हां गाइडलाइन शो नथी थिए त तव्हां हिते गाइडलाइन शो करे सघो था। ओके, खां पोइ इन ई लेयर खे जेकॾहिं तव्हां डुप्लीकेट करणु चाहियो त हिते जेको तव्हांखे ॿियो बटन मिले पियो, इन ते क्लिक करे तव्हां सिलेक्ट ऑल लेयर क्लिक कयो ऐं वरी इन ते क्लिक कंदो तव्हां हिन लेयर खे कॉपी करे सघो था ऐं डुप्लीकेट लेयर करे सघो था। मिसाल तौरु कॉपी लेयर छा खे चइबो आहे ऐं डुप्लीकेट लेयर छा खे चइबो आहे। कॉपी लेयर हुनखे चइबो आहे जस्ट लेयर कॉपी थींदो, उन में तव्हांजा जेके इफेक्ट वग़ैरह जा जेका एडिटिंग हूंदी उहा कॉपी कोन थींदी। पर जेकॾहिं तव्हां डुप्लीकेट लेयर कंदो त उहा एडिटिंग समेत जीअं जो तीअं लेयर डुप्लीकेट थी वेंदो। जेकॾहिं तव्हां सिलेक्शन खे क्लियर करणु चाहियो था त मथे क्लिक कयो, सिलेक्शन क्लियर थी वेंदी। ओके, उनखां अलावा असां वटि हाणे जेके हेठि ऑप्शन शो पिया थियनि, जीअं जिन में आहे कलर एंड फिल, उनखां पोइ बॉर्डर एंड शेडो ऐं ब्लेंडिंग एंड ओपेसिटी, ऐं उनखां पोइ मूव एंड ट्रांसफॉर्म, एडिट शेप ऐं इफेक्ट। इन्हनि जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। पहिरीं कलर एंड फिल ते असां क्लिक कंदासीं। हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑप्शन मिलनि पिया। हिकिड़ो इहो आहे जंहिंमें तव्हांखे कंहिं क़िस्म जो जेकॾहिं कंहिं लेयर खे ब्लैक रखिणो आहे त हिते क्लिक करे उनखे को बि कलर उनजो हटाए सघो था, सही आहे। हाणे हिन जो को बि कलर नाहे रहियो, पर जेकॾहिं हिनखे आउं को कलर ॾियणु चाहियां त तव्हां इन लेयर जो मतिलबु त पूरे तरीक़े सां कलर थी वेंदो। पर हिनखे थोरो मामूली कलर ॾियणु चाहियां थो, उन करे असां हिते क्लिक कंदासीं ऐं को बि कलर तव्हां पिक करियूं था। मिसाल तौरु साओ या किथां बि कंहिं ॿिए लेयर मां पिक करे सघूं था। सो ही कलर पिकर आहे ऐं हिते हिन जी ओपेसिटी थोरी डाउन करियूं त असांजो वीडियो बि नज़र अचे ऐं गॾोगॾु कलर बि शो थिए, सही। पर हिन में कलर सां गॾु वीडियो शो कोन पियो थिए। उनखां अलावा हिन में जेकॾहिं तव्हां ग्रेडियंट ऐड करणु चाहियो तॾहिं बि करे सघो था। मतिलबु त मल्टीपल कलर्स जो ग्रेडियंट, जीअं ग्रेडियंट ठहंदा आहिनि ऐं ग्रेडियंट जो कहिड़ो शेप हुजे, किथां खां कीअं कलर चेंज थींदो हुजे, सभु कुझु तव्हां हिते करे सघो था। ऐं हर हिकु पासे जो कलर पंहिंजे हिसाब सां चेंज करे हिन में ख़ूबसूरत ग्रेडियंट ऐड करे सघो था। हीअ उन सूरत में तव्हां कजो जॾहिं तव्हां हिकिड़ो वेक्टर ठाहिराया आहियो। वीडियो फुटेज ते जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त उहा वीडियो फुटेज कंहिं कम जी न रहंदी, उनजो कलर चेंज थी वेंदो। पर इन में ई जेकॾहिं तव्हां हिनखे मतिलबु कंहिं ॿिए वीडियो सां टेक्सचर करणु चाहियो था त हिते क्लिक कयो ऐं हिते तव्हां को ॿियो वीडियो खणी उनखे टेक्सचर करे सघो था। ऐं उनखां अलावा बक़ाया जेके ऑप्शन आहिनि उन्हनि जे बारे में असां अॻिते ॻाल्हाईंदासीं कंहिं ॿी वीडियो में। हीअ वीडियो अॼु हिते कंप्लीट था कयूं। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।